ही शायरी असांजो प्यारो भाउ पंहिंजनि ऐं पंहिंजनि दिल वारनि खां विछड़ियल आरवाए अब्दुल रहीम बाग़ी जेको थरपारकर जे ॻोठ क़दीम राम सिंह गढड़ो जो रहाउको आहे। आरवाए पंहिंजनि रत जे रिश्तनि ऐं रूह जे बि रिश्तनि वारनि खे हिन पंहिंजे ॾुखोयल ऐं दर्दनि मां भरियल दिलि सां ही पैगाम थो मोकिले। आरवाए चए थो त मूं पंहिंजे रत जे रिश्तनि वारनि मां इहे उमेदूं कोन समायूं हुयूं त कॾहिं पंहिंजा बि हिन फ़ानी दुनिया जे कारे रस्ते में अध मां मूंखां हथ कढी वेंदा, पर कंहिं रूह जे रिश्तनि वारनि असां सां तोड़ कोन निभायो। पर उन्हनि रूह जे रिश्तनि वारनि जा असां अॼु बि ग़ुलाम आहियूं, छो जो जॾहिं पंहिंजा ई हथ कढी वेंदा आहिनि त पोइ परावनि ते उमेदूं नाहिनि रहंदियूं। पर हाणे असांजो उन्हनि पुराणनि पडनि ते वञणु मुश्किल थिए, पर उहे ई पुराणा पड असांखे यादि ज़रूरु ईंदा आहिनि जिते असां हिन पंहिंजे बेज़ार ज़िंदगी जा कुझु रोज़ कंहिं रूह जे रिश्तनि वारनि सां गॾु गुज़ारिया हुआ। जेकॾहिं हू रत जे रिश्तनि वारा मूं आरवाए बाग़ी जे परे रहण खां ख़ुशि आहिनि त अलाह खां दुआ आहे त उहे रत ऐं रूह जा रिश्ता हमेशह ख़ुशि हुजनि। रहीम बाग़ी गढड़ो, नाथन मोरी।